हिते नाज़रीन खे अहम तरीन ख़बर ॾींदा आहियूं त कुरम में छिकताण ख़त्म करण लाइ ॻाल्हियूं कामयाब थी वियूं। धुरिन मुआहदे ते सहियूं करे छॾियूं आहिनि। अहम ख़बर आहे नाज़रीन सां शेयर कयूं पिया। जरगे जे मेंबर शबीर साजिदी जो चवणु आहे त कोहान में थियल ग्रैंड जरगे में ॻाल्हियूं कामयाब थी वियूं आहिनि। हुन चयो त जरगे दौरान जंगबंदीअ जो फ़ैसिलो कयो वियो आहे। संदसि चवणो त घरनि में बिना लाइसेंस वारा हथियार न रखिया वेंदा। हुन चयो त जरगे दौरान धुरियूं 14 नुक़्तनि ते मुतफ़िक़ थी वियूं आहिनि। आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां। मलिक सवाब ख़ान चयो त अफ़गान सरहद मां अगराई थी त क़बाइली पाण मुक़ाबलो कंदा। ब्रेकिंग न्यूज़ आहे वहां सां शेयर करे रहिया आहियूं। कुरम में छिकताण ख़त्म करण लाइ ॻाल्हियूं कामयाब थी वियूं। धुरिन मुआहदे ते सहियूं करे छॾियूं आहिनि। जरगे जे मेंबर शबीर साजिदी जो चवणु आहे त कोहाट में थियल ग्रैंड जरगे में ॻाल्हियूं कामयाब थी वियूं आहिनि। हुन चयो त जरगे दौरान जंगबंदी जो फ़ैसिलो कयो वियो आहे। संदसि चवणो त घरनि में बिना लाइसेंस वारा हथियार न रखिया वेंदा। हुन चयो त जरगे दौरान धुरियूं 14 नुक़्तनि ते मुतफ़िक़ थी वियूं आहिनि। मलिक सवाब ख़ान चयो त अफ़गान सरहद मां अगराई थी त क़बाइली पाण मुक़ाबलो कंदा। अहम तरीन ख़बर जे हवाले सां अपडेट कयूं पिया। कुरम में छिकताण ख़त्म करण लाइ ॻाल्हियूं कामयाब थी वियूं। धुरिन मुआहदे ते सहियूं करे छॾियूं आहिनि। जरगे जे मेंबर शबीर साजिदी चयो आहे त कोहाट में थियल ग्रैंड जरगे में ॻाल्हियूं कामयाब थी वियूं आहिनि। हुन चयो त जरगे दौरान जंगबंदी जो फ़ैसिलो कयो वियो आहे। संदसि चवणो त घरनि में बिना लाइसेंस वारा हथियार न रखिया वेंदा। हुन चयो त जरगे दौरान धुरियूं 14 नुक़्तनि ते मुतफ़िक़ थी वियूं आहिनि। मलिक सवाब ख़ान चयो त अफ़गान सरहद मां अगराई थी त क़बाइली पाण मुक़ाबलो कंदा।